अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमूर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा थोरो बीमारियुनि खां हटी करे ॻाल्हाईंदासीं ऐं बीमारियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं, पर उन्हनि इदारनि ते या उन्हनि इस्पतालुनि ते ॻाल्हाईंदासीं जेके मरीज़नि जो इलाजु कनि था या उनखे सहूलियतूं ॾियनि था। त अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा हिकिड़ी यूनिवर्सिटी जे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं त उन यूनिवर्सिटी में जेके डॉक्टर पैदा थी रहिया आहिनि या उन यूनिवर्सिटी जे इस्पतालुनि में आम मरीज़नि जे लाइ कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। त अॼु असां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं त उन यूनिवर्सिटी में सां गॾु केतिरियूं इस्पतालूं आहिनि, उते केतिरा डॉक्टर आहिनि, उते इलाज जा कहिड़ा सहूलियतूं मौजूदु आहिनि, इलाजु कहिड़े तरीक़े सां कयो वञे थो, ऐं जेके बि रिसर्च जो कमु आहे या माना जेके नयूं नयूं बीमारियूं अचनि थियूं उनजे लाइ उन यूनिवर्सिटी में कहिड़ो कमु थी रहियो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि जा उते इलाज थियनि था, उहे ॿारनि जी बीमारियूं हुजनि, उहे वॾनि जी हुजनि, उहे नंढनि जी हुजनि, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी सर्जरी बि थियनि थियूं। हिन जदीद दौर में हर यूनिवर्सिटी में हर सहूलियत मौजूदु हूंदी आहे। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे में कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, उन सां गॾु कहिड़ियूं इस्पतालूं गॾु आहिनि, ऐं उहे डॉक्टर उते जेके आहिनि क्लिनिकल साइड ते ऐं उन सां गॾो गॾु रिसर्च साइड ते कहिड़ो कमु करे रहिया आहिनि। ऐं अॼु इन यूनिवर्सिटी जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर प्रोफेसर ग़ुलाम असगर चना, जेके पाण वाइस चांसलर आहिनि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे जा। लाड़काणे खां चांसलर साहिबु असगर चना साहिबु हिते असां वटि मौजूदु आहे स्टूडियो में। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त शहीद मोहतरमा बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे में कहिड़ो कमु थी रहियो आहे ऐं मरीज़नि खे आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾेई रहिया आहिनि, ऐं उन सां गॾु गॾु उते रिसर्च जो कमु या डॉक्टरनि जी भलाई जो कमु कहिड़ो थी रहियो आहे। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी सघो था, पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो, पंहिंजी आवाज़ खे ॿुधण जी कोशिशि न करियो, पर असां सां ॻाल्हायो जीअं असां तव्हांजो आवाज़ु सम्झी सघूं ऐं उनजो तव्हांखे जवाबु ॾियूं। ऐं अॼु अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु वालेकुम। वरी महिरबानी डॉक्टर असगर चना साहिबु, तव्हां हिते असां वटि आहियो। माशाल्लाह तमामु हिकिड़ी वॾी यूनिवर्सिटी आहे लाड़काणे जी, जंहिंजा काफ़ी अरसे खां वाइस चांसलर आहियो। ऐं यूनिवर्सिटी तमामु हिकिड़ो वॾो इदारो हूंदो आहे प्रोफेसर साहिबु, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बारे में रिसर्च बि कई वेंदी आहे, उन सां गॾु उन्हनि जा इलाज बि कया वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ नवां डॉक्टर बि पैदा कया वेंदा आहिनि, ऐं जेके डॉक्टरनि खे अञा वॾियूं डिग्रियूं बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि। यूनिवर्सिटी जो तमामु वॾो कमु हूंदो आहे। जेकॾहिं का वबाई बीमारी बि अचे त उन में बि यूनिवर्सिटी हिकिड़ो वॾो कमु करे उनखे रोके सघे थी। त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणा जेका आहे उनजी जेका कारकर्दगी आहे उन ते बि तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु ताईं तव्हांजी यूनिवर्सिटी में केतिरा डिपार्टमेंट आहिनि ऐं उहे आवाम जी ख़िदमत कीअं करे रहिया आहिनि? थैंक यू, महिरबानी पवार साहब, तव्हां हिते घुरायो असांखे ऐं इज़त ॾिनी। ॿुधायो, दरअसल शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी 2008 में वजूद में आई, पर एक्चुअल कमु जेको आहे 2009 खां कई। ऐं जेके उते बेसिक जा डिपार्टमेंट्स आहिनि, बेसिक सर्जिकल मेडिकल साइंसिस जा ऐं क्लिनिकल साइंसिस जा, त तक़रीबन टोटल डिपार्टमेंट्स जो 30 जे क़रीब तइदाद आहे, मौजूदु आहिनि, जंहिंमें जनरल सर्जरी बि आहे, मेडिसिन बि आहे, कार्डियक बि आहे, पर कुझु स्पेशलिटीज़ यूनिवर्सिटी जे ठहिण खां पोइ वरी वधियूं बि आहिनि। जीअं मिसाल एंडोक्राइनोलॉजी जो यूनिट आहे, असांजो डायबिटीज़ जो यूनिट आहे, ICU आहे, मेडिकल ICU आहे, सर्जिकल ICU आहे। त इहे यूनिट जेके उहे इन एडिशन यानी यूनिवर्सिटी जे ठहिण खां पोइ इहे वजूद में आहिनि। ऐं बेसिक मेडिकल साइंसिस जा बि इदारा कुझु बहितर थिया आहिनि। ऐं असांजे हिन यूनिवर्सिटी जे ठहिण खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन जी तालीम खे बि हथी मिली आहे, जंहिंमें मास्टर ऑफ डॉक्टर MD ऐं MS जा इम्तिहान, PhD जा इम्तिहान ऐं FCPS जी ट्रेनिंग ऐं उन्हनि जा इम्तिहान कंडक्ट थींदा आहिनि। त असां वटि हिन वक़्तु टोटल जेका एनरोलमेंट आहे अंडर ग्रेजुएट्स जी, उहा छो जो 2 मेडिकल कॉलेजिस आहिनि, जंहिंमें चाणका मेडिकल कॉलेज तव्हांजी यूनिवर्सिटी सां गॾु आहिनि। असांजे जेके कॉन्स्टिट्यूएंट कॉलेजिस आहिनि उन्हनि में चाणका मेडिकल कॉलेज आहे, ऐं ग़ुलाम अहमद महर मेडिकल कॉलेज आहे, बीबी आसफा डेंटल कॉलेज आहे, ऐं बेनज़ीर इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग एंड कम्युनिटी हेल्थ साइंसिस आहे, फार्मेसी जो डिपार्टमेंट आहे। त इहे असांजा जेके कॉन्स्टिट्यूएंट बल्कि इहे इन इटसेल्फ उहे कॉलेजिस आहिनि, ऐं इहे कॉलेजिस हिन यूनिवर्सिटी जो कॉन्स्टिट्यूएंट पार्ट्स आहिनि। ऐं हिननि में जीअं एनरोलमेंट आहे त असांजी 250 पर ईयर, असां हुन में त 1500 स्टूडेंट्स असांजा चाणका में आहिनि, ऐं 500 स्टूडेंट्स जो 100 पर ईयर स्टूडेंट्स दाख़िल थींदा आहिनि महर मेडिकल कॉलेज में।
50 स्टूडेंट्स पर ईयर डेंटल में, त उहे 150 स्टूडेंट्स उहे आहिनि। नर्सिस जा आहिनि। हाणे असां ताज़ो जेको नर्सिंग जो हॉस्टल बि वॾी ऐं उन्हनि जो इंस्टीट्यूट तयारु कयो आहे। असांजो इहो प्रोग्राम आहे त जीअं हिते अञा नर्सिस जी काफ़ी ज़रूरत आहे, शॉर्टेज आहे, त इन्हनि खे बि वधीक नंबर में ट्रेनिंग ॾेई ऐं हिकिड़ो फुल फ्लेज इंस्टीट्यूट ठाहिजे। उन में असांजे मास्टर्स ऑफ नर्सिंग जी रिक्वायरमेंट हुई, डिजिटल लेबोरेटरी जी रिक्वायरमेंट हुई। चना साहब थोरो हिनखे ॻाल्हि खे अॻिते वधाइनि त पाल जहिड़ी यूनिवर्सिटी थींदी आहे जेके तव्हां चओ था उन सां तव्हांजा कॉलेज बि तव्हां सां ॾाढा 4-5 एफिलेट आहिनि, त तव्हांजी एडमिशन पॉलिसी छा हूंदी आहे? कहिड़े तरीक़े सां तव्हां जेको सो कहिड़नि शागिर्दनि खे खणंदा आहियो? कीअं उनजी टेस्ट आहे वग़ैरह छा आहे? पर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर आहे, पहिरीं उनखे बि शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं ज़हीर हुसैन मोहानी दौरो बलड़ी जो ॻाल्हायां। वॾी महिरबानी। डॉक्टर साहिब असां सां गॾु छा पुछंदो? सर डॉक्टर साहब पुछणो आहे त जो कल कोलाटिव अल्सरेटिव आहे असांखे। छा पुछणो आहे तव्हां? साईं वॾे आंडे जो ज़ख़म आहे। हा, वॾे आंडे जो ज़ख़म, हा, कोलाइटस। हा, उन डॉक्टर साहब खां पुछा करूं केतिरे टाइम ताईं हलंदो ऐं उनजो इलाज छा आहे, उनजो केयर खे केतिरो करिणो आहे, केतिरी ख़तरनाक आहे? ॾाढो ज़बरदस्त। गुलाम असगर साहब जो वाइस चांसलर अॼु असां सां गॾु आहे, लाड़काना यूनिवर्सिटी जो, पाण सर्जन बि आहे। तव्हां ॾाढो ज़बरदस्त सवाल पुछियो ऐं तव्हांखे जवाबु ॾियूं त वॾी महिरबानी तव्हांजी। साईं, कोलाइटस या वॾे अंडे जी जेके बीमारियूं आहिनि उनजो इलाज जा छा तरीक़ा आहिनि? ख़ासि तौर ते सर्जरी उन्हनि जी कयूं था। तव्हां सर्जन बि आहियो, सवाल ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं तव्हांजी यूनिवर्सिटी में इन जे लाइ कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि? अल्सरेटिव कोलाइटिस जे लाइ असांजी यूनिवर्सिटी में सहूलियतूं आहिनि ऐं उन्हनि खे ट्रीटमेंट ॾिनो वेंदो आहे। असांजी स्पेशलाइज़ेशन जी, जीअं हाणे तव्हां चयो फील्ड गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट बि उते आहिनि, उहे गैस्ट्रोएंट्रोलॉजी जे हिसाब सां उनखे ट्रीटमेंट ॾींदा आहिनि। ऐं हिननि खे पहिरियों जीअं हाणे हिननि खे कंहिं सर्जन या गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट फिज़िशियन ॾिसी डायग्नोसिस त करे छॾियो आहे कि अल्सरेटिव कोलाइटिस आहे। हक़ीक़त इहा आहे कि हिन जो डेफिनेटिव या हिकिड़ो मुकमिल ख़ात्मे ताईं इलाजु मुमकिन हिन वक़्तु बि न आहे। सर्जरी ज़रूरी आहे? सर्जरी उन वक़्तु ज़रूरी थींदी आहे जॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता हिन में काई कॉम्प्लिकेशन थी वञे। जीअं ज़ख़म आहिनि, जीअं हाणे भाउ खे पाण खे ख़बर आहे कि वॾे आंडे जो ज़ख़म आहे, त इहे नंढा थोरा सा ज़ख़म हूंदा आहिनि, रेडनेस थी वेंदी आहे, वरी घटिजी वेंदा आहिनि, कंहिं शइ जे खाइण सां वधी वेंदा आहिनि, वरी घटिबा आहिनि। त हिननि में यानी हिकिड़ो कंटिन्यूअस साइकिल हलंदो रहंदो आहे। त इहा बीमारी जड़ खां ख़तमु न थी सघंदी आहे। त इन करे काफ़ी दवाऊं वग़ैरह ॾेई हिनखे सलेज़ोपेरिन आहे या कार्टिकोस्टेरॉइड्स आहिनि, अहिड़े क़िस्म जी दवाऊं ॾेई हुनखे कंट्रोल कयो वेंदो आहे। पर ख़ुदा न ख़्वास्ता काई अहिड़े क़िस्म जी कॉम्प्लिकेशन थी पए जंहिंमें कॾहिं कॾहिं आंड्रे में मक़सदु सुराख़ थी पवंदो आहे, आंड्रो फाटी पवंदो आहे, या एब्सेस कलेक्ट थींदी आहे, यानी पीप जमा थींदी आहे, त उन जे लाइ पोइ सर्जरी जो मक़सदु करणु ज़रूरी हूंदो आहे। ऐं ॿियो हीअं हूंदो आहे कि हीअ जेकॾहिं लॉन्ग स्टेंडिंग हूंदी आहे तमामु घणे अरसे लाइ, त हिन में कैंसर जे थियण जो बि ख़तरो हूंदो आहे। त इन करे इहो बहितरु हूंदो आहे कि जेको आंड्रो जंहिंमें अल्सरेटिव कोलाइटिस आहे, काफ़ी ज़ख़म आहिनि, त उहो ऐं फिज़िशियन उनजो इलाजु पोइ नथा करे सघनि ऐं तकलीफ़ वधे थी, त पोइ वॾे आंड्रे खे जो ऑपरेशन करे कढणो पवंदो आहे। माना सर्जरी सां बि। पर जेकॾहिं मेडिकली ऐं सर्जिकल ॿई इलाज कजनि त बहितर लाइफ गुज़ारे सघिजे थी इन कोलाइटस जी बीमारी जे लाइ? दरअसल मेडिसन सां ई पहिरियों इलाजु करण जी कोशिशि कजे। जेकॾहिं उन्हनि में कॉम्प्लिकेशन थी वञनि ऐं वधी थो वञे ऐं लॉन्ग स्टैंडिंग आहे, त पोइ मेडिसन यूजुअली अक्सरो बेशितर को फ़ाइदो न ॾींदी आहे। उन में इहो ई हूंदो आहे कि सर्जरी कई वञे ऐं सर्जरी करण खां पोइ ज़रूरी न आहे कि मेडिसन जी ज़रूरत पए, पोइ बहितर थी सघे। पोइ हा, बहितर। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मंजूर अली, प्यारो अब्बासी, सनाब शायर, उस्ताद हज़ारो खान मुजाद अब्बासी, सलाम शिकापुर साईं, ख़ुश आहे डॉक्टर बाल। वॾी महिरबानी प्यारो अब्बासी, तव्हां असांखे फ़ोन कई। वॾी महिरबानी। डॉक्टर गुलाम असगर चन्ना असां सां गॾु आहे, जेको वाइस चांसलर आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानो, अॼु असां सां गॾु आहे। तव्हां छा पुछंदो अब्बाई साहब सवाल? साईं जन खां साईं अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर मूंखे 3-4 साल अॻु में जेको आहे समुंड कराची में घुमणु आयो, समुंड में गिरियुमि, पोइ मुंहिंजा ॿई पेर ऐं जॻूं तमामु सिजी वियूं। वरी 4-5 साल वरी चुप हुई, इलाजु थोरो घणो करायो। हाणे वरी सॼी जंग ऐं पेर थोरो सुजी पियो आहे। तो ऐं मूंखे थोरी ॿिन्हिनि ते निशाननि गोल मुंहिंजी मोरूस जी बीमारी मुंहिंजे दादा साईं खे, मुंहिंजी बाबा साईं खे बि, मूंखे बि थी आहे हुई, पर उन में दर्द वर्द कोन्हे को। हाणे जेको सॼो पेर ऐं खॿो जंग मतिलबु
पेर ऐं जंग सुजियल आहे सर। मंज़ूर अली पहिरियों पासे पहिरां शिकार पसंदि थोरो ॼणे वॾी महिरबानी मंज़ूर, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं, जंग जो सुजण इहा कहिड़ी का सर्जिकल बीमारी आहे इहा? जंग जे सुजण जा घणा ई सबब आहिनि। ॿई या हिकिड़ो सबब इहो आहे कि अगरि जीअं वेरिकोज़ वेन्स थी वञनि, जिन में ब्लड जी वापसी घटि थी वञे त जंग सुजी थी वञे। वरी जीअं जेको हिकिड़ो कॉमन बीमारी आहे एलिफेंटियासिस, जंहिंमें लिम्फेटिक सिस्टम बंदि थो थी वञे, उनजे करे बि सोज थींदी आहे, टंग मुसलसिल सुजंदी वेंदी आहे। हिन में मां त भाउ खे एडवाइस कंदुसि त जेकॾहिं अचनि यूनिवर्सिटी में, असां वटि सुठा सर्जन बि आहिनि ऐं फिज़िशियन बि आहिनि ऐं इन्वेस्टिगेशन बि आहे, त जीअं अल्ट्रासाउंड वग़ैरह करे ॾिसिजे त आया अंदरि खून जो ब्लॉक आहे या लिम्फेटिक चैनल्स ब्लॉक थियल आहिनि, त उन्हनि में मेडिसिन सां बि ठीकु थी सघे थो ऐं सर्जरी बि थी सघे थी। अगरि जेकॾहिं उन में अहिड़े क़िस्म जी सर्जरी आहे जो वेन ब्लॉक थियल आहिनि या जीअं नसूं आहिनि न, त नसूं वापसी लिम्फ खणी वञनि थियूं, त उहे अगरि ब्लॉक थी वञनि त उन्हनि खे असां खोले सघूं था, सर्जरी करे सघूं था। त उहो ॾिसी ऐं पोइ ई उनजो सही इलाज मुमकिन, मतिलबु कंहिं सुठे सर्जन वटि अचे ऐं पंहिंजी इन्वेस्टिगेशन कराए त उनजो इलाज बहितर थी सघे। हा, शिकारपुर जा माण्हू त असां वटि काफ़ी यूनिवर्सिटी में बि ईंदा आहिनि ऐं उते सर्जिकल टीम पूरी आहे असांजी, उते उन्हनि खे ॾिसी असां इंशाअल्लाह। अच्छा डॉक्टर साहब, अॻिते ईंदासीं क्लिनिकल साइड ते। ज़ाहिर आहे अञा वधीक जेके कॉल्स बि ईंदियूं ऐं माण्हुनि खे सहूलियतूं जेके तव्हां उते ॾेई रहियो यूनिवर्सिटी में, क्लिनिकल साइड ज़रूरी आहे, छो त जेके मर्ज़नि जो जॾहिं इलाज थो थिए तॾहिं पब्लिक खे फ़ाइदो थींदो, आवाम खे फ़ाइदो। हिकु पहिरीं सुवाल जेको मुंहिंजो हुयो, पर पोइ कॉल अची वई, त जेका एडमिशन पॉलिसी छा आहे तव्हां, कीअं तव्हां एडमिशन स्टूडेंट्स में जीअं एडमिशन पॉलिसी MBBS PhD पोस्ट ग्रेजुएशन? हा, दरअसल छा आहे कि असांजे अपर सिंध में हीअ यूनिवर्सिटी आहे, 2 मेडिकल कॉलेजिस आहिनि, 250 सीट्स जेके आहिनि से मेडिकल जूं असां वटि चांडका मेडिकल कॉलेज में आहिनि ऐं 100 जेके आहिनि से असांजूं सखर में आहिनि। सखर में जेके अपर सिंध जा आहिनि, जीअं हाणे घोटकी आहे, सखर आहे, इहे उन सां टेस्ट करे इनखे बाक़ाइदे पोस्ट सिलेक्ट कंदा आहियो? जी हा, इन में दरअसल पहिरियों त इंटरमीडिएट जे मार्क्स जो नंबर घटि में घटि 65 हुजे ऐं उनखां पोइ उहे NTS में नेशनल टेस्टिंग सर्विस खां टेस्ट कराईंदा आहियूं। उहे उनमें जेके सिलेक्ट थींदा, हा, उन जो परसेंटेज रखंदा, वेटेज हूंदी आहे उनजी बि, जेके उनमें परसेंटेज सिलेक्ट थींदा उहे ई तव्हां वरी, हा, उन्हनि जी पोइ टोटल परसेंटेज असां कैलकुलेट करे पोइ उहे कॉम्पीट कंदा आहिनि। पोइ मुख़्तलिफ़, छो जो हर 10 डिस्ट्रिक्ट इन सां टैग थियल आहिनि ऐं 4 डिस्ट्रिक्ट असांजा सखर सां टैग थियल आहिनि, त उन्हनि में जेका थोरी डिस्ट्रिक्ट वाइज़ सीट्स मुक़ररु उन करे पोइ वरी उन हिसाब सां उनखे सिलेक्ट कंदा। इनखे अञा अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर साहब, तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे, पर वक़्तु थियो पए नंढे वक़्त जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजे ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम असगर चन्ना, वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काना असां सां गॾु आहे ऐं डॉक्टर साहब खां यूनिवर्सिटी जे बारे में जेको सो मालूमात वठी रहिया आहियूं, उन सां गॾोगॾु जेके उते इलाज जा तरीक़ा आहिनि उहे पुछी रहिया आहियूं। ऐं डॉक्टर साहब, तव्हां सां ॻाल्हायूं त पर कॉलर पहिरीं उनखे शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां क्लिफ्टन कराची खां वॾी महिरबानी। इमदाद, डॉक्टर साहब खां छा सवाल पुछंदो? डॉक्टर पाण सर्जन बि आहे, वाइस चांसलर बि आहिनि। सादा बेसिक हिकिड़ो इशू इहो उहो डिस्कस करणो हुयो डॉक्टर साहब सां। उहो इशू इहो आहे त अक्सर ईअं थिए थो त पेर जूं जेके खुड़ियूं आहिनि उन्हनि में जेको सो तकलीफ़ थिए थी ऐं पेर में कॾहिं कॾहिं जेके सो सोजी या स्वेलिंग बि थिए थी। त इहो ई पुछण पियो त चाहियो त इनखे छा कॉज़िस वग़ैरह छा आहिनि, ईअं छो पियो थो थिए? तव्हांजी उमिरि घणी आहे? तव्हांखे तकलीफ़ आहे कंहिं ॿिए खे? आदा मूंखे तकलीफ़ आहे। मां बेसिकली उमिरि मुंहिंजी 35 साल आहे ऐं मां जॉब कंदो आहियां कराची में, अकाउंटेंट आहे। बेसिकली सॼो ॾींहुं वेहण वारी जॉब आहे, बसि इहे आहे। ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾींदो। वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब, छा सम्झंदो पेरनि जे खुड़ियुनि में सूर थियण जा उन में कहिड़ी बीमारी थी सघे थी? अक्सर इहा प्रॉब्लम ईंदी आहे तव्हां सर्जन? जी हा, हिन में 2-3 सबब आहिनि। जीअं हाणे हालांकि एतिरी यंग एज आहे पर ज़्यादा अरसो वेहनि था, त इन करे थी सघे थो कि जेका सर्कुलेशन आहे उनजो स्टेसिस थींदो हुजे, त उहे हेठि जेका ब्लड आहे उहा सर्कुलेट बहितर तरीक़े सां या वापसि न रिटर्न थींदी हुजे। इन जे करे यानी जेको पहिरियों आम रीज़न आहे उहो इहो ई थी सघे थो, जंगूं लटकाए वेहण जे करे जेके आहिनि से वीनियस स्टेसिस थींदो, जंहिंजे करे वेन्स मां ब्लड घटि थिए त उहा इडिमा थी सघे थी। बाक़ी ॿियो कल्केनियल स्पर थींदो आहे, कॾहिं कॾहिं नंढो बोन वधीक हूंदो आहे हॾीअ में, जेका खुड़ी जी हॾी हूंदी आहे उन में,
उन जे करे बि सूरु हूंदो आहे त बहितर इहो आहे कि पहिरियों कोशिशि कनि कि जेका इहे पंहिंजा पेर जेके आहिनि थोरो रेज़ करे ऐं थोरी एक्सरसाइज़ कनि ताकी काफ मसल्स जी मूवमेंट थिए त ब्लड वग़ैरह वापसि अचे ऐं जेकॾहिं उनखां पोइ बि नथो सेट थिए ऐं परसिस्ट करे थी ईडीमा स्वेलिंग ऐं सूर त पोइ बहितर आहे कि कंहिं डॉक्टर सां मशवरो ये हड्डियूं छो वधंदियूं आहिनि इहे एड़ियुनि जो हड्डियूं छा हिनखे कल्केनियल स्पर सरबो आहे हा कॾहिं कॾहिं पैदाइशी इहा हड्डी थोरी निकितल हूंदी आहे हिकिड़े स्पर वांगुरु स्पाइन वांगुरु जेका पोइ उन गोश्त खे मसल खे डैमेज कंदी मसल खे डैमेज कंदी आहे पोइ जॾहिं माण्हू जो कॾहिं वज़न वधी थो वञे कॾहिं घटि थो थिए कॾहिं ज़्यादा इन जो इलाज मौजूदु आहे इन जो इलाज इन जा इलाज बिल्कुलु मौजूदु आहिनि उन्हनि जी फिजियोथेरेपी थींदी आहे कोल्ड थींदी आहे सर्जरी बि थींदी आहे त माना बहितर थी सघे हा 100% बहितर थी वेंदो आहे थी सघे हिकिड़ो ॿियो बि कॉलर डॉक्टर साहब असां सां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर कचीले मां जामनो थो ॻाल्हायां रानीपुर खां सर वॾी महिरबानी जामण साहब छा पुछंदो सर असां पुछणु चाहींदासीं त जीअं ब्लड प्रेशर जेको हूंदो उहो वॾी उमिरि खां थींदो ओल्ड उमिरि हूंदी तॾहिं थींदो हाणे हुनजी का उमिरि न आहे ऐं हुनजा कारण कहिड़ा आहिनि जेको थियणो आहे हुनजो इलाजु कहिड़ो आहे ठीकु आहे ॿियो को सवाल आहे तव्हांजो न सर न वधीक महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई साईं ब्लड प्रेशर अॻे चवंदा त वॾी उमिरि में थींदो हाणे हर कंहिंखे थिए थो नंढी उमिरि में थिए थो ऐं इन जो सबबु ऐं हुनजो इलाजु दरअसल ब्लड प्रेशर असां इहो सम्झूं त जॾहिं खून जूं नलकियूं तंग थी वेंदियूं आहिनि न त ब्लड प्रेशर थींदो आहे त हिकिड़े पासे खां प्रेशर वञे थो ऐं तंग थी वञनि त दरअसल छा आहे कि ओल्ड एज में कॉमन आहे ज़ाहिर थो थिए छो जो अथरोस्क्लेरोसिस जे करे जीअं कोलेस्ट्रॉल आहे चर्बी अगरि डिपॉज़िट थी वञे खून जूं नलकियूं बंदि थी वञनि या सोड़ियूं थियूं थियनि त पोइ ब्लड प्रेशर थिए थो वधे थो इहो सम्झो हिकिड़ो ओल्ड एज में कॉमन काज़ यानी कॉमन आहे न थींदो पहिरियां बि हुयो हर उमिरि में छो जो जेकॾहिं मिसाल ॻाल्हि काई ॿिया बि अंदरि सिस्टमेटिक रीज़न्स आहिनि जीअं मिसाल ॻाल्हि अगरि जेकॾहिं किडनी जी आर्टरी जेका आहे उहा तंग आहे त उन ते हिकिड़ो जीअं हाणे एंजियोटेंसिन मैकेनिज़म हूंदो आहे उते हिकिड़ी अहिड़ी हार्मोन पैदा थींदो आहे जेको ब्लड प्रेशर रेगुलेट कंदो आहे त उहो अगरि ज़्यादा पैदा थो थिए त उहो नलकियुनि खे तंग कंदो आहे ब्लड प्रेशर थींदो आहे ब्लड प्रेशर जो इलाज मौजूदु आहे ब्लड प्रेशर जो 100% इलाज आहे उनजो सभ खां पहिरियों त इलाज इहो आहे कि जेको असांजी फ्लूइड जीअं रिटेन थी थिए बॉडी में उहा घटि थिए त जीअं पहिरियों एहतियातन लूणु वग़ैरह घटि खाइणु थोरो सही नमूने सां आराम करणु एक्सरसाइज़ करणु इन्हनि सां छा थो थिए त हार्ट जी बि कुवत वधे थी सर्कुलेशन बहितर थिए थी दवाऊं बि मौजूदु दवाऊं बेतहाशा मौजूदु आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं दवाऊं आहिनि उन में इहो ई आहे कि हिकिड़ो जनरल फिज़िशियन खे 2-3 दफ़ा ब्लड प्रेशर मॉनिटर करे कि केतिरो वधे थो कंट्रोल करे सघिजे थो उन सां 100% कंट्रोल करे हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां हेलो अस्सलाम वालेकुम शायदि कॉल ड्रॉप थी वई कॉलर वेट पे कयो ज़ाहिर आहे जेको जंहिंजो सुवाल हो हुनखे जवाबु त ज़रूरी हूंदो आहे अच्छा डॉक्टर साहब तव्हां पॉलिसी जी ॻाल्हि पे कई त तव्हां टेस्ट वठी उन्हनि सभिनी खे जेको सो एडमिशन थींदी आहे ऐं जेको बि थींदो आहे तव्हां छा था सम्झो त जेके उते डिपार्टमेंट आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट क्लिनिकल साइड ते यूनिवर्सिटी जे करे उन इलाइक़नि खे मरीज़नि खे बीमारियुनि जे रोकथाम लाइ ऐं यूनिवर्सिटी जे ठहिण खां पोइ केतिरो फ़ाइदो थियो ॾिसो यूनिवर्सिटी जे थियण खां पोइ तमामु घणो फ़ाइदो थियो आहे इन जे करे जो जेके स्पेशलिस्ट हाईली ट्रेंड डॉक्टर अवेलेबल थी विया आहिनि जीअं हाणे असांखे हाणे जस्ट नाउ सुवालु आयो कि अल्सरेटिव कोलाइटिस त अल्सरेटिव कोलाइटिस हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो सर्जन या डॉक्टर ज़्यादा बहितर इलाजु करे सघंदो जेको सिर्फ़ु आंद्रे जी बीमारियुनि जो माहिर हुजे त इहा जेका स्पेशलाइज़ेशन आहे हायर एजुकेशन उहो ई फ़ाइदो आहे हा हिकिड़ो कॉलर पहिरीं हुनखे शामिलु करींदा पोइ हुनखे अॻिते वधाईंदा हेलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां साईं अब्दुल समद भट्टी पियो ॻाल्हायां लाड़काणे खां वॾी महिरबानियूं डॉक्टर साहब लाड़काणे वारो असां सां गॾु आहे छा पुछंदुसि साईं बिल्कुलु साईं खे पहिरियों सलाम कंदो हलंदुमि जी वालेकुम साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजो नंढो सुवालु आहे त यूनिवर्सिटी खे तव्हां किथे बीठल ॾिसो पिया ऐं तव्हां केतिरा होपफुल आहियो त तव्हांजे टेन्योर में यूनिवर्सिटी केतिरो बूस्ट कंदी ऐं किथे तव्हां हिनखे ॾिसो पिया फ्यूचर में किथे पहुचंदी या केतिरी तरक़ी कयां इहो ई सुवाल आहे तव्हांजो बिल्कुलु हिन महिल किथे आहे तव्हां खां अॻु में किथे हुई ऐं हाणे तव्हां केतिरा होपफुल आहियो ऐं तव्हां किथे ॾिसणु चाहींदो यूनिवर्सिटी वॾी महिरबानियूं बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई डॉक्टर साहब केतिरा होपफुल आहियो तव्हां महिनत बि कई आहे अॻे छा हुई हाणे छा आहे अॻिते केतिरो वेंदी ऐं केतिरो असांजे उतां जे इलाइक़े जे माण्हुनि खे फ़ाइदो थींदो एजुकेशन में ऐं हेल्थ में ॿिन्ही में हा महिरबानी भट्टी साहब तव्हां कॉल कयो दरअसल यूनिवर्सिटीज़ जे ठहण में कई साल लॻंदा आहिनि ऐं हीअ 2008-2009 खां ठही
ऐं उन में जेका पुराणी यूनिवर्सिटी जो मेडिकल कॉलेज हुई उन में यूनिवर्सिटी ठही ऐं उन में फैकल्टी जी डेवलपमेंट आहे, स्टूडेंट्स जी डेवलपमेंट आहे, नओं फिज़िकल स्ट्रक्चर ठाहिणो आहे, रिसर्च आहे। इहे असांजा बुनियादी ज़रूरतूं आहिनि जेके यूनिवर्सिटी खे कॉलेज खां मुख़्तलिफ़ कंदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु असां जीअं अहिड़े क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे कयूं आहिनि जिन में फैकल्टी जी डेवलपमेंट आहे, सुपर स्पेशलाइज़ेशन आहे, बर्न्स जो यूनिट आहे, प्लास्टिक सर्जरी जो यूनिट आहे, अहिड़े क़िस्म जूं शयूं बि असां पब्लिक सर्विस जे हिसाब सां बहितर कयूं आहिनि। ऐं जेका फैकल्टी जी डेवलपमेंट आहे यानी फैकल्टी यानी टीचर्स जेके आहिनि से टीचर्स बि ट्रेन थियणु ज़रूरी आहिनि ताकी उहे मॉडर्न रिक्वायरमेंट सां अंडरस्टैंड कनि की भई कहिड़े नमूने सां पढ़ायो थो वञे। त उहे उन में असां मेडिकल एजुकेशन जो डिपार्टमेंट बि हाणे यूनिवर्सिटी में खोलियो आहे ताकी उहे टीचर्स खे ट्रेन कनि। ऐं यूनिवर्सिटी जो 2011 में हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो PSDP जो जंहिंमें तक़रीबन 900 मिलियन जो प्रोजेक्ट हुयो। उन में कुझु प्रॉब्लम्स हुया छाजे करे त डिले थियो, उहो हाणे बहितर थी वियो आहे। उन में असां नर्सिंग हॉस्टल ऐं नर्सिंग स्कूल न तव्हां होप तव्हांजी छा उमेद छा आहे त केतिरो यूनिवर्सिटी तरक़ी कंदी अॻिते हली ऐं केतिरो फ़ाइदो ॾींदी? इनशाला बहितर इन हिसाब सां थींदी की असांखे जेका हिकिड़ी फील्ड जंहिंमें असां रहूं था, जंहिंमें असांखे ज़रूरत आहे वधीक, उहा आहे रिसर्च जी। त हिन वक़्तु असां जीअं PhD जा प्रोग्राम शुरू करे चुका आहियूं। बायोकेमिस्ट्री जी जीअं बेसिक मेडिकल साइंस तव्हां सम्झो था अॻिते हली हिन यूनिवर्सिटीअ मां उतां जे माण्हुनि खे सिंधी माण्हुनि खे तमामु वॾो फ़ाइदो थींदो? इनशाला असां होपफुल आहियूं की हिननि खे बहितरीन इलाज जी सहूलियतूं लाड़काणे जे अंदरि मिली वेंदियूं। बहितरीन एजुकेशन, हायर एजुकेशन, पोस्ट ग्रेजुएट मेडिकल एजुकेशन, PhD जूं सहूलियतूं हिते मुहैया थी वेंदियूं। मरीज़ ऐं शागिर्द मुकमल फ़ाइदो वठंदा इनशाला इनशाला। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल ड्रॉप थी वई। कॉलर इंतज़ारु था कनि पर बसि ज़ाहिर जवाबु त ॾियणो थो पए न जिन जो बि आहे। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां खां ॻाल्हि इहा पई मुंहिंजी इहा थी त उते कहिड़ा जेके आहिनि मेडिकली सहूलियतुनि जे ॻाल्हि पई हली त वरी कॉलर अची वियो। उन तव्हां चयो त असांजा एतिरा एतिरा डिपार्टमेंटनि जा हीअं था कयूं। ॾिसो हाणे जीअं असां इन कॉलर जे ई हवाले सां कंटिन्यू कयूं त जीअं हाणे असां इंस्टीट्यूट ऑफ न्यूरो साइंसिस यानी उन में तव्हां ईअं करे सोचो की न्यूरो साइंसिस सां रिलेटेड यानी मोटर डिसऑर्डर आहिनि, एपिलेप्सी आहे, स्पेशलाइज्ड न्यूरोलॉजिकल जेके डिज़ीज़ आहिनि, तंती सिरिश्ते जो जेके दिमाग़ जी जेकी बि दिमाग़ जी बीमारियूं, उन्हनि जो मुकमिल इलाजु हिकिड़े ई इंस्टीट्यूट में इनशाला मुहैया करे वठंदासीं। उहा असां बिल्डिंग वग़ैरह तयारु कई आहे, मशीनूं अची वियूं आहिनि। शुरू थी वियो हुते कमु? बिल्कुलु शुरू थी वियो। कॉलर पहिरीं हुनखे शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। चई वरी महिरबानी। केरु था ॻाल्हायो? किथां मुंहिंजा भाउ? मोहम्मद सिद्दीक़ साईं। किथां? मीरपुर मां थिलो। मीरपुर मां थिलो। डॉक्टर गुलाम असगर चन्ना असां सां गॾु आहे, वाइस चांसलर लाड़काना यूनिवर्सिटी। छा पुछंदो? जी साईं थोरो अर्ज़ु आहे, हिकिड़ो सवाल पुछंदुसि। जी जी। त मूंखे मां 60 प्लस आहियां जी। टंगुनि में दर्द रहे थो ॾाढो ऐं उन खां पोइ लेफ्ट आर्म जी जेकी एल्बो साइड आहे उते एॾो दर्द आहे, कंहिं वटि एॾो दर्द थी थो वञे ॼण त कंहिं उते टांडो कंहिं बाहि जो रखियो खणी कीअं दर्द थिए थो। अच्छा, बाहि में टंगनि ॿिन्ही में? न न हिकिड़ी में लेफ्ट साइड। लेफ्ट छा टंग में बाहि में? बाहि में सूर थो पए। अच्छा, हुन को इलाज करायो अथव कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? इलाज घणो करायो आहे साईं, ख़बर नथी पए छा आहे। अच्छा, का ख़बर नथी पए छा आहे? तव्हांखे मतिलबु हुनजो को टेस्टूं बि कोन कयो? धक वक त न लॻो आहे कॾहिं को? न न धक ई कोन लॻो आहे। चलो ठीकु आहे, तव्हांजे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहिबु छा थी सघे? हिन में ॾिसो ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। जेका जंघुनि जो सूरु आहे, टंगुनि जो सूरु, उन में त मां तव्हांखे जीअं पहिरियों बि ॿुधायो की इन में कॉमन काज़ इन उमिरि में वीनस थ्रोम्बोसिस बि थी सघे थो की सुपरफिशियल वेन्स जेकॾहिं किथे माण्हू सख़्तु जॻह ते पंहिंजूं पिनियूं या पिंडलियूं रखे थो त उते खून ॼमी थो सघे ऐं उनजे करे उन में सूरु थी थो सघे। ॿियो कंप्रेशन ऐं घटि एक्सरसाइज़, घटि वॉक जे करे बि खून ॼमी थो वञे, उहे जेके आहिनि से उते सूर जी शुरूआति थी सघे। ॿियो एल्बो में सूर जा बि घणा ई सबब आहिनि। हाणे हिन में टेंडनाइटिस थी सघे, बर्साइटिस थी सघे, मानी के यानी जेको मुख़्तलिफ़ बीमारियूं थी सघनि थियूं जेके जेको एल्बो आहे, ठूठ आहे, इन जे मथां हिकिड़ो जॉइंट आहे। इहो इन जॉइंट हॾे जे मथां हिकिड़ो यानी परदो चढ़ियलु हूंदो आहे, उहो कॾहिं कॾहिं उन में इन जो इलाज थी सघे थो। इन जो इलाजु ईअं ई थींदो की पहिरियों इहो ई जीअं हाणे चवनि था की कोई इन डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे त उहो कुझु एक्सरे या CT स्कैन करे पोइ हुनजो इलाज माना ॿिन्ही में मेडिसिन ऐं सर्जरी में मौजूदु आहे। मेडिसिन ऐं सर्जरी में मौजूदु आहे। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु हिकिड़े नंढे वक़्तु जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु।
वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर ग़ुलाम असगर चन्ना वाइस चांसलर शहीद बेनज़ीर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काना असां सां गॾु आहे ऐं डॉक्टर साहब सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब जीअं त तव्हां चयो त असां वटि डॉक्टर बि आहिनि, PhD डॉक्टर बि आहिनि, रिसर्च बि हले थी, थोरो ॿुधाए त कहिड़नि कहिड़नि पॉइंट ते रिसर्च हिन वक़्तु यूनिवर्सिटी में हली रही आहे? हिन वक़्तु असां वटि जीअं डर्मेटोलॉजी में स्किन जे हवाले सां मसइलनि ते हवाले रिसर्च सां त हिन इलाइक़े में कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघनि कहिड़े क़िस्म जी बीमारियूं थी ठीकु आहे। सघनि ॿियो थियूं असांजे जेके न्यूरोलॉजिकल माना ज़हनी कहिड़ा मर्ज़ उते आहिनि? मर्ज़ आहिनि, साइकेट्री जा मर्ज़ आहिनि, उन्हनि जे बारे में हले थी। मेडिसिन जे बारे में असांजी सुठी रिसर्च हले थी। पॉइज़न्स कहिड़े क़िस्म जा आहिनि, स्नेक विनम्स ते असांजी जेका आहे सा रिसर्च हले थी। ज़हरीला उते जानवर या हाँ, जेके माण्हू संभाल उन्हनि जो बि असां डेटा वग़ैरह कलेक्ट कयूं था, उन्हनि जे बारे में मालूमात रखूं था कीअं थींदो। ऐं मुस्तक़िल में असांजी जो जीअं तव्हां खे असां चवंदा त यूनिवर्सिटीअ जो मक़सदु इहो आहे की कुझु रिसर्च खे वधाए वञे। त चार इंस्टीट्यूट त असां हिन वक़्तु सुठे नमूने सां हलायूं था, जंहिंमें तव्हांखे मां जीअं ॿुधायो की ज़हनी दिमाग़ जे मरीज़नि जो जीअं इंस्टीट्यूट आहे ऐं स्किन जो इंस्टीट्यूट आहे। ऐं हिन वक़्तु असां डेंटल में यानी जेके ॾंदनि जूं बीमारियूं उन जे बारे में उनजे में तक़रीबन उन में 6 या 7 स्पेशलाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि। यानी गम्स जी बीमारी जो अलॻि स्पेशलिस्ट हूंदो आहे, ॾंद जी बीमारी जो अलॻि हूंदो आहे, जेके मुंहं खे एस्थेटिक सेंस में ठाहींदा आहिनि। अहिड़े नमूने सां तक़रीबन असां वटि 8 डिसिप्लिन आहिनि। अच्छा, उनखे बि शुरू कयो अथव? उहो असां शुरू कई आहे। ऐं तव्हांखे ख़बर हुई की 63 में या लियाकत मेडिकल कॉलेज में डेंटल कॉलेज जी फैकल्टी ठही ऐं हिन वक़्तु ॿी जेका पब्लिक सेक्टर में डेंटल कॉलेज आहे उहा असां खोले चुका आहियूं। तव्हांजी यूनिवर्सिटी में हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, अवेस के ना पे मेहमान जी जी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? क्वेश्चन इहो आहे सर, कॾहिं कॾहिं माना मथे में सूर पवंदो आहे ऐं घबराहट थींदी आहे, हार्ट बीटिंग वधी वेंदी आहे। डॉक्टर साहब खे थोरो इहो पुछा करणो डॉक्टर साहब खां जी। ऐं मथे में सूर पवंदो आहे बैक साइड खां। अच्छा, कॾहिं कॾहिं केतिरी तव्हांखे पाण थींदो? केतिरी उमिरि आहे तव्हांजी? अदा 24 इयर्स। अच्छा, कमु छा कंदा आहियो? मां सर तकरीबन फारिग हूंदो आहियां। फारिग हूंदा आहियो? का मतिलबु कंहिं क़िस्म जो को धक वक त मथे में न लॻो? न कुझु बि न। को टेंशन वग़ैरह त न आहे? वो तो हाणे घरू प्रॉब्लम्स त हूंदा ई हूंदा आहिनि हर जॻह ते। चलो ठीकु आहे। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? न, बसि इहो फ़िलहाल नए ॾेखारियो प्रोग्राम आहे लाड़काणे वञण जो। चलो तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब, छा सम्झो था ईअं मथे में सूर? नौजवान आहे, यंग आहे, फारिग आहे, केॾी महिल पढ़े थो, नौकरी बि नथियूं मिलनि, त छा तव्हां एडवाइस कंदो हिनखे यंग बॉय खे? हिन में तव्हां सही डायग्नोस कयो आहे। प्रोबेबली इहो ई जेका टेंशन हेडेक सॾिबो आहे इहो ई थी सघे थो ऐं सूर वग़ैरह बि न करे आहे। ऐं हिननि ॾाढो सुठो कयो आहे की लाड़काणे में अचनि था त असां वटि न्यूरो साइंसिस जो इंस्टीट्यूट आहे, उते अची ॾेखारे उते हा हिननि जो सही तरह सां चेकअप थी वेंदो। ऐं ख़ुदा न ख़्वास्ता हिन में हेडेक में ॿियूं बि बीमारियूं थींदियूं आहिनि, पर कॉमन या फेस ते ईंदड़ इहा ई आहे की यंग माण्हू में कोई सोच जे करे या जेको बेरोज़गारी जे करे काफ़ी मसइला थियनि था, त जंहिंखे टेंशन हेडेक चइजे की सोच जे करे दिमाग़ में मथे में सूर कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे त बहितर थींदो। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध में बर्न्स जो वार्ड हिकिड़ो सिविल अस्पताल कराची में आहे ऐं एॾा त मरीज़ आहिनि जेके सड़ी वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ बाहि में या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, त उनजो इलाजु हिते एॾी रश न थिए। तव्हांजी यूनिवर्सिटी को अहिड़ो बर्न्स वार्ड या उतां जे जेके माण्हुनि जे जेके सड़ी वेंदा उनजे इलाज लाइ को डिपार्टमेंट खोलियो आहे, को कमु कयो आहे? हा, असां हिन वक़्तु मुंहिंजे वञण खां पोइ ई हिकिड़ो असां स्पेसिफिक हिकिड़ी वार्ड ठाहियो आहे ऐं उहो उन में बर्न्स जो स्टार्ट करे चुका आहियूं। डॉक्टर्स वग़ैरह, नर्सिंग स्टाफ, सामान, इक्विपमेंट, एरिया अलोकेट करे छॾी आहे। इनशाला शुरू बि थी चुको आहे प्रैक्टिकली ऐं उन में इनशाला असांजो बर्न यूनिट हिकिड़ो न त उते कीअं आहे? जेके बि बर्न्स जहिड़े बि मरीज़ अचंदा, भले सीवियर हुजनि, त तव्हां हुनजो उते इलाजु करे सघो था या उनखे कराची रेफर कंदो? उहो असां फ़िलहाल शुरू कयो आहे हाणे ऐं इनशाला हुनखे एतिरो वधाए वेंदासीं जो कराची अचण जी ज़रूरत न पवंदी। शुरू में ॾिसो था त काफ़ी नंबर माण्हुनि जो हर बीमारी जो कराची ट्रेवल कंदा हुआ ऐं हाणे असां उते स्पेशलाइज़्ड सर्विसिस ॾियूं था त जंहिंमें कराची अचण जी ज़रूरत नथी पए ऐं सूनर देन लेटर, पहिरियां जल्दी या कुझु देरि थिए इन खां पहिरियों असां इनशाला सुठे नमूने जो कहिड़े बि क़िस्म जा जेके बर्न्स जा मरीज़ अचनि था त उते उन्हनि खे ट्रीट करे सघिजे थो, इलाज करे सघिजे थो? बर्न जो इलेक्ट्रिकल बर्न्स आहिनि, थर्मल बर्न्स आहिनि, हीट जा जेके बर्न थियनि था, पाणी जी स्कैल्डिंग थिए थी, त उन्हनि सभिनी जो इनशाला असां उते इलाज माना तव्हां जेके डॉक्टर आहिनि उहे बाक़ाइदा स्पेशलिस्ट डॉक्टर आहिनि जेके बर्न्स जे हवाले सां माहिर डॉक्टर आहिनि? उन्हनि खे असां प्लास्टिक
सर्जरी जी ज़रूरत पवंदी आहे जॾहिं प्लास्टिक सर्जन जो हुजनि त असां वटि अहिड़े क़िस्म जा डॉक्टर आहिनि जेके ट्रेंड आहिनि प्लास्टिक सर्जरी में, पर असां जल्दी प्लास्टिक सर्जरी जी फैकल्टी इंडक्ट कंदासीं त उनखां अञा वधीक फ़ाइदो थींदो। बहितर थींदो। डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां? सर गदार सिंह चांडे तो ॻाल्हायां लाड़कानी खां। वॾी महिरबानी, छा पुछंदो? सर फिर त असां लिखा चवंदा साईं प्रोफेसर गुलाम अस्कर चना साहब खे वॾी महिरबानी, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो, शहीद मोहतरमा विलेज गुटो मेडिकल। थोरो ज़ोर सां ॻाल्हायो, छा पुछंदो? त फिर त असां सर वेलकम कंदा आहियूं साईं प्रोफेसर गुलाम अस्कर चना साहब खे जेके वाइस चांसलर आहिनि बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जा। जी सर उनजी तरह सां मलिका चवंदासीं। जी जी बिल्कुलु, तव्हांजो सलाम पहुचियो। पुछण को सवाल तव्हांजो? सर यूनिवर्सिटी हवाले सां जेके बि अपकमिंग जेके प्लानिंग आहिनि यूनिवर्सिटी हवाले सां जेके ॿिया के नवां अहिड़ा प्रोजेक्ट या कुझु अहिड़ा इदारा जेके नई यूनिवर्सिटी में खोलण चाहिनि था त उहे कहिड़ा आहिनि? ऐं ॿियो त हिकिड़ो गुड स्टेप आहिनि वॾी कोशिशि आहे कावश आहे उन्हनि FM रेडियो हिकिड़ो उन्हनि शहर में लॉन्च करायो आहे जेको मुख़्तलिफ़ जेके ॻोठा आहिनि उन्हनि खे हेल्थ जे हवाले सां अवेयरनेस ॾियनि था पिया। उन खां अलावा इहो त हिकिड़ो ॾाढो भलो इदारो आहे जेको अवेयरनेस जे हवाले सां माण्हुनि खे आगाही थी मिले घर वेठे। उन खां ॿियो को अहिड़ो को प्रोग्राम जा अहिड़ा कुझु जेके बि इदारा आहिनि अगरि यूनिवर्सिटी में अचनि साइंटिस्ट खोलणु चाहिनि था उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि त यूनिवर्सिटी हवाले सां जेके ॿिया जेके ॻोठ इलाइक़ा आहिनि उहे उन मां फ़ाइदो हासिलु थिए। वॾी महिरबानी, तव्हांखे जवाब ॾींदो। वॾी महिरबानी, ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो तव्हां। साईं फ्यूचर प्लानिंग छा आहे? क्या ॿिया नवां तव्हांजा फ्यूचर में की कहिड़ा इदारा कहिड़ा डिपार्टमेंट खोलजनि जे उतां जे इलाइक़नि खे फ़ाइदो थिए? FM रेडियो शायदि तव्हां खोलियो आहे या खोलणो उन सां अहिड़े क़िस्म जा जंहिंमें पब्लिक खे ॼाण मिले? महिरबानी चांडियो साहब इन पॉइंट ते कयो, माशाल्लाह ॿुधनि था असांजो प्रोग्राम। छाजे करे त जेको FM रेडियो आहे उन में पब्लिक अवेयरनेस ते असां स्पेशली ज़ोर ॾिनो आहे। छाजे करे त जेकॾहिं हेल्थ एजुकेशन हूंदी ऐं प्रिवेंशन हूंदी त डिज़ीज़िस घटि थींदियूं। ऐं इन खां पोइ असांजा मुख़्तलिफ़ प्रोग्राम हूंदा आहिनि साल में, तक़रीबन हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं हिकिड़ो पब्लिक अवेयरनेस जो प्रोग्राम हूंदो आहे जंहिंमें असां वॉक्स बि कंदा आहियूं ग्रुप में ऐं कुझु लेक्चर्स जेके आम माण्हू जे सम्झ जे लाइ बहितर हुजनि ताकी उहे कंदा आहियूं। ऐं डिपार्टमेंट्स में जीअं हाणे कार्डियक यूनिट असांजी हाणे प्रियोरिटी आहे। कार्डियक सर्जरी ऐं कार्डियोथोरेसिक सर्जरी SMBBU में न आहे, उहो असांखे खोलणी आहे। फैकल्टी असां हायर करे छॾी आहे ऐं थोरो कमु अञा आहे कार्डियक यूनिट में। इंशाल्लाह उहो बि कंप्लीट थींदो त कार्डियक कैथेटराइज़ेशन, कार्डियक सर्जरी, कार्डियोथोरेसिक सर्जरी न्यूरो सर्जरी शुरू कई आहे। न्यूरो सर्जरी जो असां वटि वार्ड आहे ऐं न्यूरो सर्जन बि आहे ऐं असां वटि मशहूरु सुठो एक्सपीरियंस न्यूरो सर्जन आहे अली अकबर भंड, तव्हां काफ़ी सीनियर आहे। उन सां गॾु ॿियो बि असां वटि असिस्टेंट प्रोफेसर बि आहे ऐं डिपार्टमेंट खे असां अञा स्ट्रेंथन कंदासीं। ऐं जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो की न्यूरो साइंसिस जो जेको इंस्टीट्यूट आहे उन में न्यूरो सर्जरी बि आहे, न्यूरोलॉजी बि आहे ऐं साइकियाट्री बि आहे। यानी दिमाग़ जो जेके बि हिकिड़ो माण्हू अचे थो जंहिंखे दिमाग़ जी काई बि बीमारी आहे त उहो असां उनखे टोटल हिकिड़ी रूफ में इलाज मुहैया कंदासीं इंशाल्लाह। अच्छा, इन खां अलावा को अहिड़ो तव्हांजो ज़हन में नओं प्लान, को नओं वार्ड जंहिंजी ज़रूरत आहे उते तव्हांजी? उते इन्हनि शयुनि जी काफ़ी ज़रूरत आहे की नवां वार्ड जेके एग्ज़िस्टिंग आहिनि उन्हनि खे बहितर कयो वञे ऐं नवां वार्ड्स ठाहिया वञनि। मुंहिंजो प्लान हिकिड़ो इहो बि आहे की जंहिंखे वेटरनरी लेबॉरेटरी सर्जे ताकी जीअं सर्जन्स या फिज़िशियन्स बहितर तरीक़े सां जीअं एक्सपेरिमेंटेशन करे सघनि। मिसाल मां इहो थो चाहियां की जीअं हाणे असां जीअं लिवर ट्रांसप्लांट नथा करे सघूं, किडनी ट्रांसप्लांट थिए थो, उहो इनशाला असां जल्दी पंहिंजे यूनिवर्सिटी में शुरू कराईंदासीं। इन हिसाब सां ॾिठो वञे त जीअं ट्रांसप्लांट सर्जरी आहे, जीअं लिवर ट्रांसप्लांट आहे नथो थिए, वधीक बहितर कबो। जीअं एक्सपेरिमेंटल लेबॉरेटरी खे जी सहूलियत बि असां इनशाला SMBBU में ॾींदासीं ताकी बहितर सर्जन्स उते पंहिंजा तजुर्बा ऐं एक्सपेरिमेंट करे सघनि ताकी बहितर सर्जरी करे सघनि, जीअं स्किल इम्प्रूव थिए। त स्किल लेबॉरेटरी आहे ऐं एनिमल लेबॉरेटरी आहे ऐं ट्रांसप्लांटेशन आहे, इन में असांजो जेके फैलजंदड़ बीमारियूं या विचंदड़ बीमारियूं जेके असां वटि इन्फेक्शियस डिज़ीज़ जॾहिं ईंदियूं आहिनि त उहो तमामु वॾे पैमाने ते माण्हुनि खे मुतासिर कंदियूं आहिनि। इन हवाले सां को तव्हांजो प्लान या यूनिवर्सिटी जे जेके स्टूडेंट आहिनि उहे PhD जा हुजनि या जेके बि हुजनि, जेके तव्हांजा डॉक्टर आहिनि जेके क्लिनिक साइड ते कमु था कनि, त उनजे रोकथाम लाइ यूनिवर्सिटी में कहिड़ो कमु थो थिए? उहो खणी ब्लड डिज़ीज़ हुजनि, डेंगू हुजे या मुख़्तलिफ़ क़िस्म जी हाणे स्वाइन फ्लू जो ज़िक्र हले थो
या मुख़्तलिफ़ जेके अहिड़े क़िस्म जो वायरस अचनि था त उन्हनि खे कीअं रोकण जे लाइ को कमकार उन इलाइक़े में थी रहियो जी हाँ, उन में ॾिसो सभ खां बहितर जीअं हूंदो न कि प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर, कि यानी एहतियात जेको आहे इलाज खां बहितर आहे। त उन में असां पहिरियों इहो इम्पैक्ट हूंदो आहे, कॾहिं बि काई बि जीअं डिज़ीज़ शुरू थींदी आहे उन खां पहिरियों ई असां उनजी हिकिड़ी तालीम ॾियणु शुरू कंदा आहियूं। हाणे जीअं मिसाल जी ॻाल्हि, रमज़ान शरीफ़ शुरू थींदो आहे त असां डायबिटीज़ जा प्रिवेंशन्स, हाइपोग्लाइसीमिया, ग्लूकोज छो थो घटि थिए, कीअं कॉम्प्लिकेशन खां बचाव कजे, अहिड़े क़िस्म जा सेमिनार शुरू करे छॾींदा आहियूं। हाणे जीअं गर्मी ईंदी त उन में असां थोरो इहो प्रोग्राम शुरू करे छॾींदा आहियूं कि भई डिहाइड्रेशन खां कीअं बचिजे, सख़्तु गर्मी खां कीअं बचिजे। जॾहिं अचे थो, इबोला वायरस जो आयो, एड्स जे बारे में, त इहे असांजी वॉक्स ऐं मुख़्तलिफ़ पब्लिक अवेयरनेस प्रोग्राम ज़रूरु कंदा रहंदा आहियूं ऐं इलाज जूं सहूलियतूं बि मुहैया कंदा आहियूं। उहो बि तव्हांजी यूनिवर्सिटी में मौजूदु आहिनि जेके कंदा। अच्छा, केतिरा स्पेशलिस्ट जेके आहिनि तव्हांजा जेके बि डिपार्टमेंट आहिनि उन्हनि में मौजूदु आहिनि? सभई स्पेशलिस्ट आहिनि? को बि मरीज़ अचे त उनखे रेफर करण जी ज़रूरत न पवंदी, उते उनखे इलाज मिलंदो या उन्हनि खे अञा वधाइण जी ज़रूरत आहे? असांखे कुझु हिसनि में अञा बि वधाइण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु 200 खां वधीक स्पेशलिस्ट आहिनि, 218 स्पेशलिस्ट असांखे मुख़्तलिफ़ डिज़ीज़ जा मुख़्तलिफ़, पर अञा बि ज़रूरत आहे वधाइण जी। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर आहे, उनखे बि शामिलु करण जी कोशिशि कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। पर शायदि कॉल ड्रॉप थी वई। ॻाल्हियूं तमामु घणियूं, जहिड़ी यूनिवर्सिटी आहे उनजा मसइला बि घणा आहिनि, सभु उहे कंदा। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था अञा बि तव्हांखे स्पेशलिस्ट जी या अञा डिपार्टमेंट जी ज़रूरत आहे, उनखे अञा वधाईंदो था? बिल्कुलु असांखे ज़रूरत आहे। अच्छा डॉक्टर साहब, टाइम ख़तमु थियो आहे। फ्यूचर प्लान तव्हां यूनिवर्सिटी जो ॿुधायो ऐं उन फ्यूचर प्लान में ऐं जेके पब्लिक आहे उनखे कहिड़ा फ़ाइदा मिलंदा या उतां जे स्टूडेंट खे कहिड़ा फ़ाइदा मिलंदा? टाइम ख़तमु थियण वारो मुख़्तसर जवाबु छा? जी हा, असांजो इहो मुस्तक़बिल में इहो आहे कि बहितर खां बहितर पोस्ट ग्रेजुएट सहूलियतूं मुहैया कयूं ऐं बहितर खां बहितर तालीम जे ऐं सिहत जे हवाले सां असां स्पेशलाइज़ेशन जे हवाले सां असां सहूलियतूं ॾियूं, ताकी जीअं माण्हुनि खे कराची न वञिणो पए, ॿाहिरि न वञिणो पए, त सभई जेके सहूलियतूं हिते मुहैया कयूं, जंहिंमें स्पेशली जीअं ख़ासि करे जेको मुंहिंजो फोकस आहे उहो ट्रांसप्लांट सर्जरी ते आहे, छो उनजे करे काफ़ी माण्हू ॿाहिरि वञनि था। असां वटि आई जो सुठो सेटअप थी वियो आहे, उनखे अञा बहितर करिणो आहे। जीअं कार्निया ट्रांसप्लांट वग़ैरह थी सघे त उहो बि असां हिते ई लाड़काणे में मुहैया कयूं, त इहा ईअं न आहे की बहितर थिए, अञा बि हिन में काफ़ी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब, मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो प्रोफेसर ग़ुलाम अकबर चना साहब? मुंहिंजो त मैसेज इहो आहे त असांखे लाड़काणे में या ॿियनि हंधनि ते यूनिवर्सिटीज़ खे ऑन करणु खपे। यूनिवर्सिटीज़ जो हिकिड़ो पर्पज़ आहे हायर एजुकेशन, यूनिवर्सिटी जो पर्पज़ आहे रिसर्च, यूनिवर्सिटी जो पर्पज़ आहे ऑनरशिप, ऐं असांखे यूनिवर्सिटीज़ खे ऑन करणु खपे ऐं यूनिवर्सिटीज़ में गवर्नेंस खे बहितर करणु खपे ऐं सभिनी खे स्टूडेंट्स खां वठी, टीचर्स खां वठी ऐं पब्लिक खां वठी सभिनी जो हिकिड़ो फोकस इन ते हुजे त असां यूनिवर्सिटी खे डेवलप कयूं। वॾी महिरबानी प्रोफेसर ग़ुलाम अकबर चना साहब, तव्हां हिते असां वटि आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, डॉक्टर ग़ुलाम असगर चना साहब, वाइस चांसलर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो, असां सां गॾु जेको यूनिवर्सिटी जे हवाले सां असांखे ॼाण ॾिए थो त यूनिवर्सिटी में कहिड़े क़िस्म जी डेवलपमेंट आहे, केतिरा डिपार्टमेंट आहिनि ऐं आम माण्हुनि जी उते ख़िदमत कीअं थी रहे ऐं स्टूडेंट उतां कहिड़ी क़िस्म जी तालीम वठी ऐं अॻिते जेको सो आम माण्हुनि जी ख़िदमत करे। डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकी यूनिवर्सिटी आहिनि उनखे असां सभिनी खे ऑन करणु घुरिजे ऐं असांखे उन यूनिवर्सिटी मां फ़ाइदो वठणु घुरिजे। डॉक्टर साहब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।